कृष्ण गोविंद। अचो भाई श्रीमद भगवत गीता जे ॾहीं ध्याव जो तहां महात्म श्रवण कंदो। कल तहां ॾहों अध्याय संपूर्ण श्रवण करे वरतो है न भाई। श्री कृष्ण गोविंद। ध्यान सां भाई एक चित्त सां श्रवण कयो। इनमें में कथाऊं भी चक्करदार ईंदी तो समझो था। एक कथा वारी उन में भी कथा निकरंदी आहे। एक जन्म तो वरी उन में पुनर्जन्म अची वेंदो। चओ हरे राम। तो कथा ध्यान सां श्रवण कयो। श्रीमद भगवत गीता जे ॾहें अध्याय जो महात्म। भगवान शिव जी आशुतोष अवधरदानी कपिलेश्वर सोमनाथ गौरीनाथ उमानाथ त्रिनेत्रधारी नंदीश्वर भगवान शिवशंकर जी चवंता तही सुमुखी पार्वती सुंदर मुख वारी। हाणे तव्हां ॾहें अध्याय जे महात्म जी पवित्र कथा ॿुधो जेका सुर्ग रूपी किले में वञण लाइ सुहिणी ॾाकण यानी सीढ़ी आहे ऐं प्रभाव जी आखिरी हद आहे। चओ हरे राम। प्रभाव जी आखिरी हद आहे। काशी में धीर बुद्धि नाले हिकिड़ो मशहूर ब्राह्मण रहंदो हो जंहिंजी मुंह में नंदी जहिड़ी भक्ति। नंदी भगवान जा केर आहिनि? भक्त आहिनि बैल रूप में हा न भाई। ॾाढा वॾा भक्त आहिनि। त भगवान शिव चवनि था काशी में हिकिड़ा ब्राह्मण देवता हा धीर बुद्धि उहे नंदीअ वांगुरु मूंसां भक्ति कंदा हा प्रेम कंदा हा विश्वास रखंदो हो। हू शांत चित वारो झगड़े झंझट ऐं बेईमानीअ खां दूर परे रहंदो। इंद्रन खे जीतियल हुअण करे हू सुठे मार्ग ते ही हलंदो हो। उन्हीअ वेद रूपी समुंड जो पार पाए वरतो हो। वेद कोई कोई समझंदा सब कोई न समझी सघंदा। तन वेदन जो ज्ञान समझी वरतो। इन करे चवनि था वेदन जो पार उन पातो हो। चओ हरे राम। वेद सागर रूप ऐं जेको वेद समझियो समझो सागर पार। हू सभिनी शास्त्रनि जे अर्थ जो जानकार हो। उन जो मन सदाई मुंहिंजे ध्यान में रहंदो हो। ॾींहुं राति चवंदो रहंदो हो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। हरि ओम। ॾींहुं राति शिवजी जी भक्ति कंदो मगन रहंदो। हू मन खे अंतरात्मा में लगाए सदाई आत्म तत्व सां साक्षात रूबरू थींदो साम्हूं हूंदो। हिकिड़े ॾींहुं विश्वनाथ महादेव जे दर्शन करण जे लाइ वियो त गर्मीअ जी मुंद हुई। उन्हीअ खे उस लगी। चओ हरे राम। घबराइजी फेराटी खाई मंदर भर सां किरी पियो। एतिरीअ में भृंगीअ नाले हिकिड़ो गण आयो। गण यानी भगवान शिव जो भक्त वो भी है ना। गण भगवान शिव जा भक्त थींदा आहिनि न भाई। चओ हरे राम। ये ग्वाल बाल श्री कृष्ण जा भक्त आहिनि। तीअं गण जेके आहिनि
ये सब शिवजीअ जा भक्त आहिनि, उन्हनि खे शिव गण चयो वेंदो आहे। श्री कृष्ण गोविंद। त जीअं उहो ब्राह्मण देवता किरी पियो गर्मीअ में, त शिवजीअ जो हिकिड़ो गण आयो हुते। उन ॾिठी त ब्राह्मण देवता बेहोश थिया पिया आहिनि। उन वञी भगवान शंकर महाराजन खे चयो त हे महादेव, हिकिड़ो ब्राह्मण तव्हांजे दर्शन लाइ आयो हो, सो बेहोश थी किरी निष्प्राण थी वियो आहे। हिन अहिड़ो कहिड़ो पुण्य कयो आहे जो चङी जाइ ते हुन पंहिंजा प्राण छॾिया आहिनि। हिन जो अहिड़ो भाव जो हिकु त काशी बनारस क्षेत्र आहे, ॿियो श्री गंगा जी जो स्नान हर हर गंगे, टियों संतन ऐं विश्वनाथ भगवान जो दर्शन, चौथो निर्जल एकादशीअ जो ॾींहुं आहे। निर्जल चओ हरे राम। हिते केॾी तकलीफ़ थींदी आहे न, विर्त रखो त कुझु वणंदो ई न आहे, मूड ई ख़राबु। अॼु कुझु खाइण लाइ न मिलंदा आहे, सभु जैतून वेठो, सूप खा, केला खा, खीर पी, केतिरो खाए माण्हू। हिकु टाइम खाए ठीकु आहे, वरी मंझंदि जो त कम से कम हुजे न, ईअं हुजे हिकु वेले जो विर्त हुजे, ऐं उन में फल फूल खाऊं, चांहियूं पियूं, खीर पियूं, पोइ ठीकु। मंझंदि जो वरी रोटी हुजे, 3 टाइम न खाइणो आहे। अरे छुट्टासीं त असां इहो सोचींदा आहियूं कि हिकु ॾींहुं असांखे भोजन न वठणो पवंदो, लेकिन हे त निराहार निर्जल, लेकिन इन जो लाभ असांखे पोइ सम्झ में ईंदो आहे। साध संगत जी जॾहिं नरक कटजंदा आहिनि, कई जूणियूं हिकु ॾींहं जे लाइ हज़ारे साल कटिजी वेंदा आहिनि, लखे साल कटिजी वेंदा आहिनि। पोइ लॻंदो आहे जेकर 365 ॾींहं असां एकादशी रखूं, रोज़ हिकु समय फल खाऊं, खीर पियूं, हर एकादशी निर्जल छो न रखीसीं। इहा ई त ॻाल्हि आहे न। चवां थो न, भगवान वीडियो फिल्म मोकिले कुझु हिसाब किताब जा, धर्मराज भगवान जे दरबार जा, उतां जो कोई लाइव हले हिते हिकु बार, मज़ो अची वञे, छोड़ा छोड़ा वॾा बि सुधरी वञनि, ठिकाने अची वञनि, निंदक बि भक्त ठही वञनि। चओ हरे कृष्ण। ईअं छो न कंदा आहिनि भगवान? छो जो भक्तीअ खे श्रद्धा में रखियो आहे भगवान। श्रद्धा विश्वास जो दाव लगायो आहे भगवान भक्तन सां, त जेके श्रद्धा रखंदा, विश्वास कंदा, उहे ई मूंखे पाईंदा। श्री कृष्ण गोविंद। भगवान शिव शंकर जो गण तो चए त हे भोलेनाथ, हिकु तो ब्राह्मण वरी काशी नगरीअ में आयो आहे, ॾिसो त सही कहिड़ा पुण्य कया अथई। वरी गंगा जी जो स्नान कयो अथई, गंगा मैया जे किनारे ते, वरी संतन जो दर्शन, वरी विश्वनाथ तव्हांजे काशी भगवान जो दर्शन, चौथो वरी निर्जल एकादशी बि रखी अथई। हे हरि, निर्जला एकादशी बि ईंदी, ॾिसो गर्मीअ में त, हा न, दिसंबर में अचे हा, बढ़िया, नवंबर में अचे हा, जा वरी तेज हुनमें बरसात में ही अचे हा, खणी सितंबर अगस्त में, बढ़िया, पतो ही न पए हा। पर न, अक्सर मई जून इन में ईंदी आहे एकादशी, तॾहिं त हुन जो लाभ आहे। निर्जला जो न त लाभ छा थियो। श्री कृष्ण गोविंद। या वेनती ॿुधी करे श्री महादेव चवण लॻा त हे भृंगी, हिन त पोएं जन्म जी कथा मां तोखे ॿुधायां तो सो ॿुध। ॾिसो अची न पिछले जन्म जी कथा, शिवजी था ॿुधाइनि, उन ब्राह्मण देवता जे पिछले जन्म जी कथा कंहिंखे था ॿुधाइनि? पंहिंजे गण जंहिंजो नालो भृंगी आहे उनखे। हिकिड़े समय कैलाश पर्वत ते पार्वती ऐं मां गणनि सां वेठा हुआसीं त हिकु हंस मुंहिंजे दर्शन लाइ आयो हो। उहो हंस ब्रह्मा जी जो हो, जेको सरोवर ते पियो वञे। उन सरोवर में सुहिणा गुल खिड़ियल हुया। हिकिड़े कवलनीअ यानी कंवल गुल खां लंघण लॻो, उन जो पाछो जो उन ते पियो त उहो हंस आकाश मां ठका हेठि किरी पियो। अरे हंस छो किरी पियो? छाजे करे किरी पियो? छो जो हिकिड़ी कवलनी हुई। चओ हरे राम। कवलनी यानी जेके कमल जा गुल हूंदा आहिनि,
त उन कवलनीअ जी परछाई पई उन हंस ते, ऐं हंस किरी पियो। हाणे हिन में कोई राज अथव, ध्यानु ॾेई ॿुधिजो। उन रस्ते खां मुंहिंजो हिकिड़ो गण पियो अचे, उन हंस खे किरियल ॾिसी मूंखे चवणु लॻो त हे स्वामी, ही हंस तव्हांजे दर्शन लाइ आयो हो, सो अछे रंग मां फिरी कारे रंग जो थी वियो आहे। कलर चेंज थी वियो उनजो। अछे रंग जा हंस त सभु अच्छा ई हूंदा आहिनि न, लेकिन उते किरियो त कहिड़ो कलर चेंज थी वियो? कहिड़े कलर जो थी वियो? ब्लैक। कहिड़ो कलर? हा ब्लैक, जेट ब्लैक। वाइट में थियो ब्लैक। अच्छे मुंह केड़े रंग जो थियो? कारे रंग जो। श्री कृष्ण गोविंद। मूं हंस खां पुछो त हे पक्षी तू केर आहे ऐं किथां खां आयो आहे? तुंहिंजो रूप त हंस जहिड़ो आहे, पर रंग कौए जहिड़ो, कांव जहिड़ो कारो, है न? तू कंहिं कारण जे करे ते आयो आहीं सो मूंखे ॿुधाए। तॾहिं उहो पक्षी चवण लॻो त हे देवेश, हे देवताउनि जा ईश्वर, देवों के ईश देवेश, मूंखे ब्रह्मदेव जो हंस ॼाणियो। अरे ब्रह्मा जी जो हंस तो वो जो हरे राम, जंहिं कर्म जे करे मुंहिंजे शरीर में कारह अची रही आहे सो ॿुधो। हे प्रभु, जेस तक तव्हां ॼाणी ॼाणण हार आयो, अंतर्यामी आयो, तॾहिं बि तव्हां मूंखां पुछो था त मां ॿुधायां थो कि सौराष्ट्र सूरत नगर जे भरिसां हिकिड़ो सुहिणो तलाव आहे, जंहिंमें सुहिणा कमल जा गुल खिलियल हा। उन तलाव मंझाई सुहिणा अच्छा गुल खणी मां ॾाढो तकड़ो आकाश में उॾां पियो। उॾंदे उॾंदे ओचितो अची धरतीअ ते किरी पियसि। जॾहिं सुध पई, पंहिंजे किरण जो कारण न ॾिसी सघियुमि त मन ई मन सोचण लॻुमि त ही मूं छा थी वियो? अॼु मूंखे छाजो फल मिलियो? पकल काफूर जहिड़े मुंहिंजे अच्छे शरीर ते हे कारो रंग कीअं चढ़ी वियो? मां कारो कीअं थी वियो? हरे राम। तव्हांजो राति जो बढ़िया आराम कयो, टूथब्रश करे बढ़िया मुंहुं धोई करे गोरा चिट्टा सुम्हो ऐं सुबुह जो पेस्ट लॻायो ब्रश ते, ऐं ॾिसो त हिते त जेट ब्लैक कलर थी वियो आहे। चओ हरे राम। कीअं फीलिंग ईंदी तव्हांखे? कीअं महसूस थींदो भाई? कई सौंदर्य प्रेमी माण्हुनि खे त हृदयाघात थी वेंदो, अटैक अची वेंदो, उते ई किरी पवंदा वीचारा। मुखड़े सां प्रेम करण वारा सुंदरता सां उते ई इहो आघात काथे सही सघंदा। श्री कृष्ण गोविंद। तो हंस सोचण लॻो कि मां कारो छो थी, छाजो फल मिलियो आहे? अचरज में पइजी वियो। तॾहिं मां उन तलाव में जेके कमल जा गुल खिलियल हा, उन कमलनि मंझां हिकु कमलनीअ जी वाणी आई त हे हंस उथ, मां तोखे तुंहिंजे किरण जे कारे थियण जो कारण ॿुधायां थी। तॾहिं मां उथी उन तलाव जे विच में वियमि त उते 5 कमलनि सां गॾु हिकिड़ी सुहिणी कमलनी, तंहिंखे मां ॾिठो। चओ हरे राम। तंहिंखे प्रणाम करे मूं पंहिंजे अहिड़े हाल जो सबबु पुछो। कमलनीअ चयो त हे हंस, तूं आकाश मार्ग खां मूंखे लंघे वियो हैं, ओरांगे वहीं, ओवरटेक करे, तंहिंजे फल स्वरूप तोखे आकाश खां धरतीअ ते किरणो पियो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। समझो भाई, कमलनी छाती चए कि तू मूंखे ओरांगे वे, समझो था, ओवरटेक करे वे, मथो उॾामे पियो न हंस, त हिकिड़ी अवज्ञा चई वेंदी आहे। चवंदा आहिनि न भाई, रोटी आहे त ओरांग न। कोई वेठो आहे त हुनजे मथो पेर न करे वञ। बचपन में असांखे वॾा सम्झाईंदा कि किनारे में वञ, साइड में वञ, लेकिन उल्लंघन न कर।
इन तरह सां उहा कमलनी चए थी तूं मुंहिंजो उल्लंघन कयो मूंखे उणांगे में तॾहिं तूं हेठि किरी पई। हरे राम हे हरे। इन करे तुंहिंजो शरीर भी कारो थियो, तोखे किरियल ॾिसी मुंहिंजे मन में दया अची वई। हे पक्षीराज, जंहिं कारण साम्हूं एतिरो वैभव एतिरो प्रभाव मूंखे आयो आहे सो भी मां तोखे ॿुधायां थी। हाणे तव्हां चवंदो कमलनी जे कमल जो गुल थींदो आहे, हा न, त अहिड़ी तरह सां कमलनीअ जे करे एॾो वॾो हंस उहो भी ब्रह्मा जी सवारी उहो कारो थियो। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? त कोई त शक्ति हूंदी उन कमलनीअ में। चओ हरे राम। तो वह हाणे पंहिंजी कथा थी ॿुधाए कमलनी त हे पक्षीराज, हिन जन्म खां 3 जन्म पहिरियां चइमो न, हाणे घणा कथा आहे कि न पेचीदी। हिकिड़ो जन्म हुन जो त हाणे 3 जन्म इहे पोइ ते हली वई त कमलनी। चओ हरे राम। तव्हां तो उते ई वेठे वेठे 10 में सपाट 10 मिंट में कथा बढ़िया चटपट ॿुधी था वठो। चओ जय श्री कृष्ण। कमलनी चेती 3 जन्म पहिरियों जी मुंहिंजी कथा ॿुधो त मां हिकिड़े ब्राह्मण जी कन्या जे रूप में पैदा थी हुयमि। तॾहिं मुंहिंजो नालो हुयो सरोज वदना। मुंहिंजो नालो छा हुयो? सरोज वदना। संस्कृत शुद्ध हिंदी जा नाला आहिनि भाई। श्री गुरु चरण सरोज रज निज मनु। मुंहिंजो नालो सरोज वदना हो। मां गुरनि जी सेवा कंदे रुगो पतिव्रत धर्म जी पालना कंदी हुअसि। हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि आहे त मां हिकु महीना खे पढ़ायां पई, तंहिं करे पति जी सेवा में थोरी देर थी वई। पति देवता जी सेवा खां विमुख थियण जे करे मरण खां पोइ मां महीना थियमि। वरी पतिव्रत जे फल स्वरूप मूंखे मुनीअ जे घर में आसरो मिलियो। कंहिं मुनीअ जी कन्या मुंहिंजी पालना कई। मां जंहिंजे घर में हुयसि उहो ब्राह्मण रोज सुबुह जो विभूति योग नाले सां मशहूर श्री गीता जे 10 अध्याय जो पाठ कंदा हुआ ऐं मां पाप जे नाश करण वारे उन पाठ के श्रवण कंदी हम, रोज ॿुधंदी हम। काल जे अचण ते मां महीना जो शरीर छॾे 10 अध्याय जे महात्म सां स्वर्ग लोक में वञी अप्सरा थियमि। छा बणियमि? अप्सरा। मुंहिंजो नालो पद्मावती हो। छा नालो पियो? अप्सरा जो। अब पिछले जन्म में छा नालो हो? और उन को पहिरियों उहा रियल जन्म में छा है? हाँ हाँ हाँ। हिकिड़े ॾींहुं मां उड़न खटोले ते वेही आकाश में घुमा पई। संतन शब्द लिखिया उड़न खटोलो, इहो विमान लाइ लिखियो अथऊं। चओ हरे राम। हा न, देहाती शब्द आहे उड़न खटोलो। खट थोड़ी उॾामंदी आहे कॾहिं, पर सम्झाइण लाइ चयो वेंदो आहे। विमान उॾामंदो आहे न भाई, उड़न खटोलो थियो न। चओ हरे राम। कई जादूगर हूंदा आहिनि न, हिकिड़ी हुन ते चटाईअ ते विहारींदा आहिनि ऐं मंत्र पढ़ंदा आहिनि। आजू जंगाल जू छू फू वठी कंदा, पोइ उहा जेकी चटाई हूंदी आहे उहा उॾामण लॻंदी आहे। तव्हां में कंहिंखे ईंदो आहे जादू? पढ़ो त इहे बढ़िया गिलिम उॾामे ऐं बढ़िया कयो सैर तव्हां बि। आजाद उॾामंदे उॾामंदे ढोलक हलाए मथे उॾामंदव इहो? हा उॾामंदव छा? चओ हरे राम। लस त सभिनि खे खपे, मौजूं खपनि भाई। हा, जादू टोना हुजनि इहे, उन में त पोइ केरु भीड़ इकट्ठी थी वञे, संसार अची वञे सॼो। बाक़ी भगवान जी कथा जे लाइ त पोइ वरी असली त इहो ई जादू आहे, इहो ई करिश्मो आहे कि थोड़ी सी भक्ति में माण्हू भव सागर पार तो थी वञे। इन खां वॾो चमत्कार कहिड़ो हूंदो? असली उड़न खटोलो इहो ई अथव। नानक नाम जहाज है, जो चढ़े सो उतरे पार। जो श्रद्धा कर सेवंदे, जो श्रद्धा कर सेवंदे। गुर पार उतारण हार, गुर पार उतारण हार। जेके श्रद्धा रखी करे सेवन कंदा आहिनि उहे नाम रूपी जहाज में वेही भव सागर को पार थी वेंदा आहिनि।
बोलो वृंदावन बिहारी। त भाई ध्यान ॾेई कथा ॿुधो कि वो देवी ॿुधाए थी कमलनी कि 10 अध्याय जे विभूति योग गीता जे पाठ जे करे मूंखे इहो लाभ मिलियो। काल जे अचण सां मां महीना जो शरीर छॾे 10 अध्याय जे महात्म सां स्वर्ग लोक में वञी अप्सरा थियमि। उते नालो पियो पद्मावती। हिक ॾींहुं विमान ते वेही आकाश में मां घुमां पई। तंहिं महिल सुहिणे कमलनि सां सूंहं ॾींदे हिन तलाह ते नज़र पई ऐं हिन में लही जीअं मूं खेॾणु शुरू कयो तीअं दुर्वासा मुनि अची पहुता। बोलो दुर्वासा भगवान की। कहिड़ा आहिनि दुर्वासा महाराज सां त तव्हांजो कई बार इंट्रोडक्शन थी चुको आहे, हा न भाई? सुञाणो न दुर्वासा महाराज खे? न हेॾा बार कथा ॿुधी अथव, हाणे त ॿुधी 2-3 ॾींहं पहिरियों द्रौपदी माता वटि आया न पिछले हफ़्ते ई त आया हा। 10,000 माण्हू गॾु वठी भोजन करण त श्री कृष्ण अची विया उते, उन्हनि प्रॉब्लम सॉल्व करे छॾी, हा न भाई? अम्बरीश महाराज सां बि हिननि जी कथा ईंदी आहे। चओ हरे कृष्ण। दुर्वासा महाराज रोष अवतार तव। हिकदम भौं टेड़ी थींदे इन्हनि खे देर न लॻंदी आहे कोई अधर्म ते हले कुचाल करे थोरो हेठि मथे थिए, इन जी भौं टेड़ी थी याने परले। चओ हरे राम। शिव तत्व में प्रकट तो दुर्वासा महाराज। माता अनुसुया जी त्रिदेव परीक्षा वरती। अनुसुया माता टिनी के नंढो नंढो छोनो मोनो नन्नो मुन्नो शिशु करे छॾियो। माताऊं 3 ॻोल्हण लॻियूं, ब्रह्माणी, माता पार्वती, माता ब्रह्माणी, माता लक्ष्मी। ॾाढो देर खां पोइ वरी उन्हनि खे पतो पियो त हे नंढा मुन्ना छो न थी विया आहिनि भाई। अरे पोइ आई माता अनुसुया वटि। तरी माता अनुसुया उन्हनि जे चवण ते उन्हनि खे वापसि ॾिनो ऐं उहे वॾा थी विया। ब्रह्मा विष्णु महेश वरदान घुरियूं। चओ जय श्री कृष्ण। ब्रह्मा विष्णु महेश था चवनि त हे अनुसुया तूं हाणे असांजी माता आहीं, छो जो तूं शिशु रूप में असांखे गोद में खयो आहे, तूं असांजे लाइ माता आहीं। तरी अखियुनि में आंसू भरे करे गदगद थी करे चए थी पोइ मुंहिंजा पुट बि बणिजी वञो। तॾहिं ब्रह्मा जी जे रूप में चंद्रदेव, शिव जी जे रूप में दुर्वासा ऐं भगवान विष्णु जे रूप में दत्तात्रेय। भगवान चयो असां 3 पंहिंजो पाण खे तोखे दत्त यानी ॾिनोसीं, वरदान ॾिनो। तरी नालो पियो दत्तात्रेय भगवान की। श्री चंद्र भगवान की। दुर्वासा जी महाराज की। माता अनुसुया की। श्री अत्रि जी महाराज की। एड़ी देवियों, एड़ी भक्ति, एड़ी उन्हनि जी निष्ठा है भाई। आहा, ये भगवान पंहिंजे धर्म पत्निन के लक्ष्मी जी, पार्वती माता, ब्रह्माणी के उन्हनि पतिव्रत नारी जो महत्व ॾेखारियो। इन करे परीक्षा वरती। उनखे ॾेखारियो त ॾिसो मनुष्य रूप में भी अहिड़ी महान देवियूं आहिनि। श्री कृष्ण गोविंद। त ध्यान जो भाई, हुआ स्वर्ग जी अप्सरा जेॾी महिल उन जल में क्रीड़ा करे रही हुई, ओॾी महिल केर अची पहुता? दुर्वासा जी महाराज। उन्हनि बिना मूंखे अवज्ञा में ॾिसी वरितो त ठीक सां हिन धर्म जो पालन न कयो आहे, वस्त्र ठीक कोन्हनि हिन जा। उन भउ जे करे मां छा कयो, हिकिड़े कमलनीअ जो रूप धारे छॾियो। मैं मता नाराज न थियनि, मारे न छॾनि, शाप न ॾियनि दुर्वासा महाराज। छो जो उन्हनि जो त शाप ई शस्त्र है सब कुछ, उनजी वाणी बाण आहिनि। त मता शाप न ॾियनि त मां केरु ठही हुयमि उते? उनकी शक्ति हूंदियूं न। अप्सरा मो केर बणजी वई? कमलिनी। मुंहिंजा 2 पेर 2 कमल थिया, 2 हथ भी कमल थिया ऐं बचल अंगनि सां गॾु मुंहिंजो मुंहुं हिकिड़ो कमल थियो। अहिड़े नमूने मां 5 कमलनि वारी थियसि। मुनि दुर्वासा मूंखे ॾिठो। उन्हनि चयो त बस हाणे इन ई रूप में तूं 100 सालनि ताईं रहंदा। चालाकी कई न।
किरी पिया चरणनि ते क्षमा घुरियां, लेकिन चालाकी करे छा ठही वई, कमलनी। त दुर्वासा महाराज चई ठीकु आहे, जेकी बणी आहे उहा ई बणियल हुजे, लेकिन घणनि ॾींहंनि ताईं, ओनली 100 years। चओ हरे राम। इहो श्राप ॾेई हू क्षण में अलूप थिया, अंतर्धान थिया। कमलनी थी वञण खां पोइ बि श्री गीता जे विभूति योग वारे 10 अध्याय जे महात्म जे करे मुंहिंजी वाणी कोन खसजी आहे। कमल जे गुल में बि उहा ॻाल्हाए थी, ऐं 10हों अध्याय बि उन खे यादि आहे, विभूति योग। 10हों अध्याय कहिड़ो आहे? यानी भगवान जे गुणनि जी महिमा। ठीकु, इनखे चइबो आहे विभूति योग। हरे राम। यो गीता जो चमत्कार आहे केवल हिकिड़े अध्याय जो। मूंखे उल्लंघन करण जे करे तूं धरतीअ ते किरी पियो आहीं, तुंहिंजो रंग बदिलजी वियो आहे। छो जो तूं केवल कमलनीअ जो उल्लंघन न कयो आहे, जंहिं 10 अध्याय खे धारण कयो आहे तूं उनजो उल्लंघन कयो आहे। हकीकत में इहो समझो कि 10 अध्याय जी एॾी महिमा आहे कि जंहिं पंहिंजे कंठ में हृदय में धारण कयो ऐं उनखे कोई उल्लंघन तो करे त किरी तो पए, पोइ चाहे वो ब्रह्मा जी जो हंस छो न हुजे। समझो था, इहा एॾी वॾी महिमा त 10 अध्याय जी थी। 9 अध्याय यानी 18 अध्याय त 18 हिस्सो ई तो थियो। चओ जय श्री कृष्ण। तो मूंखे उल्लंघन करण जे करे तूं किरियो आहे। हे पक्षी राज हिते बीठल तुंहिंजे अॻियां ई अॼु मुंहिंजो श्राप समाप्त थियो। अॼु मूंखे घणा साल पूरा थिया? 100। छो त अॼु 100 साल पूरा थिया। मां श्री गीता जे 10 अध्याय हींअर उहा वाणी मां गायां थी, ऐं जंहिंखे ॿुधी करे तूं बि अॼु मुक्त थी वेंदी, तो ते भी कृपा थी वेंदी। ईअं चई उन पद्मिनीअ साफ़ ऐं सुहिणी वाणीअ सां श्री गीता जे 10 अध्याय जो पाठ कयो। चओ हरे राम। ऐं जीअं पाठ कयईं त पोइ संदसि ॾिनल ही उत्तम कमल मूं तव्हांखे अची अर्पण कयो। उन्हीअ खे ॿुधण खां पोइ संदसि ॾिनल ही उत्तम कमल जो गुल तव्हांखे मां अची अर्पण कयो। केरु था चवनि? वे हंस था चवनि। एतिरी कथा ॿुधाए उन पक्षीअ पंहिंजो शरीर छॾे ॾिनो। अचरज जहिड़ी ॻाल्हि थी जो उहो पक्षी श्री गीता जे 10 अध्याय जे प्रभाव सां ब्राह्मण कुल में ॼायो आहे। जन्म खां ई अभ्यास हुअण जे करे बालपन खां ई संदसि मुख मां सदाई श्री गीता जे 10 अध्याय जो पाठ जो उच्चारण थींदो आहे। 10 अध्याय जे पाठ जो प्रभाव अहिड़ो आहे जो ही सभु जीवन में समायल शंख चक्र धारी भगवान विष्णु जो सदाई दर्शन कंदो रहंदो आहे। 10 अध्याय जे करे उनखे 24 कलाक जागंदी सदा सदा श्री विष्णु भगवान जो छा थींदो हो? दर्शन। छा थींदो हो? हिन जी नीह वारी नज़र जॾहिं ॿी कंहिं देहधारीअ जे शरीर ते पइजी वेंदी आहे त भली उहो ब्रह्म हत्यारो छो न हुजे, उहो बि मोक्ष पाए वठंदो आहे। बाप रे, केवल नज़र सां दृष्टिपात करण सां ब्रह्म हत्या बि लही वेंदी आहे, ॾिसण सां। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। छो जो पिछले जन्म में हुन अभ्यास कयो 10 अध्याय जो, हिनखे ॻुझो तत्व ज्ञान भी प्राप्त थियल आहे, आत्म ज्ञान अची वियो, हिन जीवन मुक्ति भी पाए वरती आहे। हे भृंगी, इहो सभु श्री गीता जे 10 अध्याय जे महात्म जो प्रभाव आहे। इहो शिव भगवान कंहिंजे लाइ ॿुधायो यादि अथव? पहिरियों जेको ब्राह्मण देवता आया उन वीचारे खे भुलिजी वियो तव्हां। चओ हरे राम। इहा उनजी त कथा पई हलेव। ब्राह्मण देवता आया याद अथव? ईअं तो लॻे ॼण 15 ॾींहं पहिरियों तव्हांखे कथा ॿुधाई। कार्तिक के पहिरें ॾींहुं ॿुधो, अॼु 15हों ॾींहुं आहे। अरे ब्राह्मण देवता न आया हिकिड़ा? विश्वनाथ भगवान जो दर्शन कयूं, निर्जला एकादशी जिन खे रखियल हुई, गंगा जी में स्नान करे आया ऐं उस जे करे किरी पिया। अलाए छा नालो हुनजो, मां भुलिजी वियुमि। वेंकटेश भगवान, दामोदर, पद्मिनी। ब्राह्मण देवता जो नालो छा हो?
हिन जन्म जो जंहिंमें वो ब्राह्मण रूप में हो। हाँ, भृंगी, भृंगी तो गण हो न हो, भृंगी तो गण हो न भाई। तव्हां न ॿुधायो न मामा, तव्हां ये लीक न कयो न, ये वायरल न कयो हरू भर। तव्हां हाली बीहो बीहो, ॿियनि खे मौक़ो ॾियो न। तव्हां त पूरो ॾिसो था, ध्यानु पूरो आहे न तव्हांजो कथा में। का भयो आजाद, हरे राम, श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर, श्री कृष्ण गोविंद। ब्राह्मण देवता जो नालो छा हो भाई? हाँ, कठिन होश लगे तो नालो ॿुधा। ये ध्रुव भगत खे तो खणी अचे ब्राह्मण ठाहे करे। अरे एरोप्लेन, श्री कृष्ण गोविंद। वेदन जो ज्ञाता हुयो, वेदन जो सागर पार कयो हुई, शिव भगवान में उन जी आस्था हुई, है ना भाई। और आयो काथों हो? काशी में, है ना। दुनिया सां लगाईंदा आहियूं हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे। चो न, हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे। चो न भाई, गायन शरीर शंभो, काशी विश्वनाथ गंगे। हो काशी विश्वनाथ गंगे, हो काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे। हो हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे। 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 हो काशी विश्वनाथ गंगे, हो काशी विश्वनाथ गंगे। चला क्यों आ रहा है बावरे? विश्वनाथ गंगे, चला ना, काशी विश्वनाथ गंगे। हो हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे। बोल गौरी शंकर भगवान की जय। हाणे 11हों अध्याय सुभाणे खां आरंभ थींदव। 11हें अध्याय में तव्हां ॿुधंदव भगवान जो विश्व रूप दर्शन, जेको दर्शन अर्जुन महाराज कयो हो, उही शब्द रूप सां असांखे भी दर्शन मिलंदो अमृत वचनन जे द्वारा। त ध्यान सां इहो अध्याय समय ते अची करे श्रवण कजो भाई, जंहिंखे भगवान जे विश्व रूप जो दर्शन करणो आहे। ब्राह्मण जो